ऐं सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त तइलीम खां सवाइ सदन को बि छुटकारो कोन्हे। तइलीम इनफॉर्मल फॉर्मल तइलीम रुगो किताबी ऐं निसाबी न, तइलीम ॼाण जी, तइलीम फोक विज़डम जी, तइलीम पंहिंजे ॻोठाणनि इलाइक़नि में पंहिंजा जेके बुज़ुर्ग वॾा वेठा आहिनि जिन वटि रिवायती तइलीम जा ज़रिया आहिनि, दास्तानूं आहिनि, ॾोर आहिनि, बैत आहिनि, बुझारतूं आहिनि, पुराणा तजुर्बा आहिनि, उहा तइलीम ऐं वरी जदीद हार्वर्ड ऐं बॉस्टन यूनिवर्सिटी ऐं कैम्ब्रिज वारी तइलीम इन्हनि खे मिलाइणो पवंदो। जे रुगो हार्वर्ड जी तइलीम हूंदी ऐं पंहिंजे ॻोठ जातीअ सां जुड़ियल न हूंदासीं, वाई पांधीअ सां जुड़ियल न हूंदासीं, ठरी मीरवा सां जुड़ियल न हूंदासीं, तॾहिं बि इनकम्पलीट हूंदासीं। पर जो रुगो ठरी मीरवा जूं ऐं जोईअ जूं ख़बरूं वेठा कंदासीं ऐं गड़ी ख़ैर जूं ऐं का ख़बर कान हूंदी त लंडन में, कैम्ब्रिज में, ऑक्सफोर्ड में छा पियो थिए ऐं हार्वर्ड में छा पियो थिए, त पोइ बि असीं इनकम्पलीट हूंदासीं। तंहिंजे करे सिंध जे माण्हूअ खे हिकिड़ो सफ़र करिणो आहे, जातीअ खां वठी शिकागो ताईं हिकिड़ो सफ़र करिणो आहे, गड़ी खैरे खां वठी ऑक्सफोर्ड ताईं हिकिड़ो सफ़र करिणो आहे, हितां खां वठी टोरंटो यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया वैंकूवर ताईं। उन लाइ ज़रूरी आहे त असांजो उस्ताद बि जदीद थिए, ज़रूरी आहे त सिंध हुकूमत उस्तादनि जा मुतालबा पूरा करे। हीउ जेको उस्तादनि खे वठी टे साल करे उन्हनि जे कॉन्ट्रेक्ट डिक्लेयर करे उन्हनि जे ऑर्डर्स में लिखियो पियो आहे त तव्हां भर्ती पिया कया वञो रेगुलर बेसिस ते, प्रोबेशन ख़तमु थींदो तव्हीं मुस्तक़िल हूंदो ऐं पोइ वरी उते शिक हुजे ई न ऐं पोइ ज़ोरी चइजे तव्हीं कॉन्ट्रेक्ट ते आहियो। रुगो उन्हनि उस्तादनि जी ॻाल्हि आहे छा, सिंध जे हज़ारे माण्हुनि खे, लखें करोड़े माण्हुनि खे पढ़ाइण जी ज़िमेदारी हिननि ते आहे। उहे उस्ताद जेकॾहिं हर 2-3 सालनि खां पोइ जेके तजुर्बो वठी एक्सपीरियंस थियनि उन्हनि खे कढी कढियो वरी नवां भर्ती कयो, वरी जेसीं उहे तजुर्बो कनि त उहो तजुर्बो ऐं एक्सपीरियंस तव्हां सिखियो कोन। तो जब नवाब अकबर बुगटी पे गोली चलती है और बालाच मरी पे चलती है और नज़ीर अब्बासी पे तशद्दुद होता है और नवाज कंडरानी और फाजिल राहू और आशिक जुनेजो और मालिक खुश्क और एहसान मेमन और शाह बंदर के शहीद और टोड़ी फाटक के शहीद और बराद कलमती और जुमन गुटको और अख्तर शाह, ये लोग जब शहीद होते हैं तो इनकी राह में रुकावट बनने वाले हमें अपने किसी पंजाबी भाई का इंतजार होता है कि वो आके उनके हाथ पकड़े ऐसे जैसे वो क्रिश्चियन खातून जाके टैंकों के सामने लेट गई थी, वो उनका हाथ पकड़ें जैसे फैज़ अहमद फैज़ और हबीब जालिब और अजीजुद्दीन अहमद और आबिद हसन मिंटो माजी में पकड़ते रहें और अहमद बशीर और आई रहमान जैसे लोग MRD की तहरीक में और ताहिरा मजहर अली खान जैसी और सीआर असलम और मेजर इसाक जैसे लोग और जमील उमर जैसे लोग जो माजी में किरदार अदा करते रहें, वो सिर्फ लेफ्ट के लोग क्यों अदा करें? पंजाब की बाकी सिविल सोसाइटी कहाँ है? पंजाब के दूसरे MNAs और MPs कहाँ हैं? पंजाब के वो लोग जो ग्रोअर क्लास से ताल्लुक रखते हैं वो कहाँ हैं? और वुकला कहाँ हैं? वुकला जिनके साथ हम शाना बशाना लड़े, वो वुकला कहाँ हैं? वो अदीब और शायर कहाँ हैं? वो आके हमारा साथ दें, वो खड़े हो जाएं हमारे साथ, वो कहें कि सिंधी 71% गैस पैदा करते हैं, उनको उनका हिस्सा मिलना चाहिए। वो कहें कि प्रीमियर और शेल को पाबंद बनाया जाए कि वो जहां से पेट्रोल निकालते हैं उन लोगों को मुलाजमतें दें। वो कहें कि सिंध में से जरगाइयत का खात्मा होना चाहिए और जो जरगाई वजीर हैं उनको इक़्तिदार नहीं मिलना चाहिए। ये क्या कि आप सिंध के लोग 65%, 70% एक पार्टी जीत के आ जाती है, आप यहां से 10%, यहां से कोई जाते हैं एजेंसी के सरबराह 10% लोग वहां से मिला के MQM मिला के गवर्नमेंट बना के आप 8 साल हम पे मुसल्लत कर देते हैं।